अदा मानी खाओ। पेट अगे ही ज़हर सां भरियो पियो आहे। मथां वरी तूं मानी खणी आई आहे। अदा पेट सां केड़ी कावड़, तू मानी त खा। कावड़ पेट सां न आहे, कावड़ इन गोहर ते आहे। गोहर केर थींदो आहे जो सदोरी खे कारी करे मारण वारो? छा दुनिया में मुड़स माण्हू ई गोहर आहे? ॿिया असां सभु बेग़ैरत आहियूं। अदा अकेले गोहर जो ॾोह नाहे, सॼो ॻोठ तो ॻाल्हियूं करे। सदोरीअ ते राज जो पटको लाहे धूड़ कयो आहे। सदोरी मुंहिंजी भेण आहे, सॼे राज जी भेण नाहे। जॾहिं असां सदोरी खे माफ़ करे छॾियो आहे, ये अहिड़ा गहरा नथू केरा केर थींदा आहिनि सदोरी खे अगवा करण वारा? अदा भला हाणे छॾ कावड़ खे, तू बस करे मानी खा। मानी अॻे ई ठरी वई आहे। कोन खाई दुश्मनी पर चई छॾियो न, समझ लो ते लीक अची वई। गोहर जिंदा त आहे न? गोहर खे फिलहाल असां माफ़ करे छॾियो आहे, न त इहो गोहर हेसी ताईं ज़िंदा न हुजे हा। पर गोहर तां अञा कावड़ मूंखे लथी न आहे। मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे, आख़िर इन्हनि माण्हुनि खे चमचागिरी मां मिले छा थो? अदा छॾ खणी गोहर खे। जे तू मानी नथो खाई त झट घड़ी आराम करे वठ। आराम वरी धोड़ींदो। रुगो बाबा अचे त मां हुनजे पेरनि ते हथ रखी वञा। खणा हाणे मानी तां, हल। सदोरीअ जी का भी ख़बर नथी पवे, आखिर वही केॾां? पुट खौफ थो थिए हिन ॻोठ में, छो त हिते केर बि कंहिंजो न आहे। चाचा मलूक, इंसान उहो जेको पंहिंजी खुददारी सां जिए ऐं हिम्मत न हारे। बस मूंखे ॾुख इहो आहे त सदोरी ॻोठ छॾे वई। पोइ परू त ॾाढो परेशान हूंदो। हा चाचा, परूअ सां मुंहिंजो साथ आहे। मां पंहिंजे यार खे मरण घड़ीअ ताईं कोन छॾींदुसि। हा सतान पुट, परूअ बि तोसां घणा ॾोरण ॾोरिया, भाइरनि जा गुज़ारियो आहियो न तोसां। पर चाचा मलूक, ही जेको धक आहे न, परूअ खे कापारी लॻो आहे। आऊं ऐं परू मिली करे सदोरीअ खे ॻोल्हींदासीं। ये सोणी धरती पंहिंजी आहे। रब कंदो हिक न हिक ॾींहुं सदोरी असांखे मिली वेंदी। हा पुट, अॻु में हुकम, न त परू त ठिकर जे घड़े जी टुटी पवंदो। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।